रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 23 मई 2018 अरबा जो ॾींहुं बमुताबिक़ 7 रमज़ानुल मुबारक 1439 हिजरी। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में मां आहियां अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना। कराची खां कश्मीर ताईं जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। अॼु जी अहम ख़बर आहे त काल गुम थियल माण्हुनि जे वारसनि तरफ़ां सोरठ लोहार, ससुई लोहार, तनवीर आरेजा, ताज जोयो ऐं ॿिनि जी अॻुवाणीअ में वफ़द सूबाई घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान वफ़द तरफ़ां खेसि लापता थियल माण्हुनि जी फ़हरिस्त फ़राहम कई वई। घरू वज़ीर माण्हुनि जे गुम थियण बाबति हिननि खां तफ़सील वरिता। ज़रियनि मूजिबि सूबाई वज़ीर हिकु भेरो ॿीहर लापता माण्हुनि जे वारसनि खे चयो त उन ॻाल्हि जो बि जाइज़ो वठो त किथे इहे माण्हू भुंग लाइ अॻवा न थियल हुजनि या अहिड़ा बि वाक़िया थिया आहिनि जो माण्हू पाण लापता थी वेंदा आहिनि। हर रुख़ खां ॾिसणु घुरिजे। सूबाई वज़ीर खेनि चयो त जेके माण्हू लापता आहिनि उन्हनि जी फ़हरिस्त तयारु करियो ऐं उन में उन्हनि जा मुकमल तफ़सील शामिल करियो। हिन खेनि ख़ातिरी कराई त सुभाणे इहा फ़हरिस्त तयारु करे खणी अचो। मसइले खे हल करण जी भरपूर कोशिशि कंदासीं। होॾां काल गुम थियल माण्हुनि जे वारसनि तरफ़ां दरख़्वास्त ॾियण खां पोइ ख़ादिम आरेजो जी नियाणी तनवीर ऐं हिदायत लोहार जी नियाणी ससुई लोहार सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख सां संदसि चैम्बर में मुलाक़ात कई, जंहिं दौरान चीफ जस्टिस खे लापता माण्हुनि जी फ़हरिस्त फ़राहम कई वई, जॾहिं त तनवीर ऐं ससुई लोहार खेसि पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि तरफ़ां कराची प्रेस क्लब अॻियां थियल तशदुद जो दास्तान बि ॿुधायो। ज़रियनि मूजिबि उन मौक़े ते चीफ जस्टिस चयो त तव्हांजी दरख़्वास्त ते मसइलनि खे ज़रूरु ॾिसंदुसि। हिन खेनि इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। होॾां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सोरठ लोहार चयो त सिंध हुकूमत यकीन ॾियारियो आहे त मुआमिलो हल करे तव्हांजे अज़ीज़नि खे आज़ादु करायो वेंदो। जेकॾहिं उन अमल खां पोइ असांजे अज़ीज़नि खे आज़ादु न कयो वियो त ॿीहर एहतिजाजी तहरीक जो सॾु ॾिनो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां लापता थियलनि जी आज़ादीअ लाइ ऐं एहतिजाज कंदड़ नियाणियुनि ते तशदुद ख़िलाफ़ काल 3 ॾींहं बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। उन ॾिस में कराची प्रेस क्लब अॻियां वॉइस फॉर मिसिंग पर्सन ऑफ सिंध फोरम जे सॾ ते काल 3 ॾींहं बि मंझंदि ताईं बुख हड़ताल जारी रही। एहतिजाजी बुख हड़ताल कैंप ते सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह ऐं रोशन बुर्ड़ो, जिस्कम आरीसर जे अमीर हसन पंवर, अवामी जमहूरी पार्टी जे अमानुल्ला शेख, सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी, हमीद मेमण, जीअ सिंध महाज़ जे चेयरमैन ख़ालिक जुनेजो, अवामी वर्कर्स पार्टी जे बख़्शल थलो, जीअ सिंध तहरीक जे अॻवान अब्दुल फताह चन्ना ऐं सैयद मसूद शाह, फंक्शनल जे अॻवान नुसरत सहर अब्बासी, MQM अॻवान ख्वाजा इज़हारुल हसन, जस्कम जे डॉक्टर नियाज़ कालाणी, सिंधी अदबी संगत जे ताज जोयो, दिलशाद भुट्टो, सीनियर रागी बेदल मसरूर, जीअ सिंध लिबरल फ्रंट जे अॻवान नवाज़ ख़ान ज़ौर, सिंध सुजागी फोरम जे अॻवान सारंग जोयो, पाकिस्तान ह्यूमन राइट्स कमीशन जे अॻवान असद भट्ट ऐं शीरीन समेत सिंध जे समूरनि सियासी समाजी ऐं क़ौमी कारकुननि, वकीलनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई, जिन बुख हड़ताल ते वेठलनि खे खंबियल माण्हुनि जी आज़ादीअ लाइ हर फोरम ते हिमायत करण जो यकीन ॾियारियो। अहम ख़बर आहे त कराची प्रेस क्लब आॾो खंबे गुम कयल कारकुननि जी बाज़ियाबीअ लाइ बुख हड़ताली कैंप ते रेंजर्स ऐं पुलिस जे हमले ऐं नियाणियुनि ते तशदुद ख़िलाफ़ वर्ल्ड सिंधी कांग्रेस 27 मई आचर जे ॾींहुं लंडन में पाकिस्तान हाई कमीशन आॾो मंझंदि 12 वॻे खां शाम 8 वॻे ताईं बुख हड़ताल करण जो ऐलान कंदे
सिंधियुनि खे हिन एहतजाज में शिरकत जी अपील कई आहे। हैदराबाद में सिंध लॉ कॉलेज जे शागिर्दनि हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एडवोकेट रब नवाज़ मरी, एडवोकेट ख़लील उन्नड़, एडवोकेट मोहम्मद हनीफ़, एडवोकेट इरफान अहमद जी अॻवानीअ में एहतियाती मुज़ाहिरो कयो। शिकारपुर में जसकम आरीसर पारां जमील सिंधु, एजाज़ मंगी, शरीफ़ कुरैशी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में धरणो हयो वियो। प्रेस क्लब घोटकी अॻियां नसरुल्ला कलादी, लल बख्श घोटो, फ़कीर सलीम दायो, विजेश कुमार, आसिफ मलक, सैयद जमाल शाह ऐं ख़ालिद लाखो एहतजाज कयो। नवाब शाह में सिंध तरक़ी पसंद पार्टी तहलके सदर शाहनवाज़ कीरियो, रफ़ीक मल्हा, ॿुॾल मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में तरक़ी पसंद हाउस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। शाहपुर जहानिया में सिविल सोसाइटी जे मंठार ॾाहरी ज़फ़र बुगियो, मशूक ॾाहरी, असद बुगियो, रब नवाज़ ॾाहरी, नईम चन्ना, ग़ुलाम रसूल रिंद, असद सूमरो, आफ़ाक हिंगोरो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। कश्मीर में सिविल सोसाइटीअ पारां अब्दुल गनी बिजाराणी, इमदाद खोसे, मंज़ूर लाशारी जी अॻवानीअ में एहतिजाजी धरणो हयो वियो। वारा में GSंद महाज़ जे अॻवान गफ़ार मीरजत, NDP अॻवान मुजीब चोलियाणी, PP शहीद भुट्टो अॻवान नियाज़ हैदरी, मोहम्मद मुराद चांडियो जी अॻवानीअ में मुज़ाहिरो थियो। फरीदाबाद में सियासी समाजी धुरियुनि जे अॻवाननि रफ़ीक अहमद ख़ासकैली, अली चांडियो, ज़फ़र चांडियो, ज़ाहिद ख़ासकैली, बाबर चांडियो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तलहार में PTI तहलके तलहार जे सदर अज़ीज़ अहमद ख़ासकैली, परवेज़ अहमद निज़ामानी ऐं तलहार सिटीअ जे सदर मज़हर हुसैन ख्वाजा जी अॻवानीअ में कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मलकानी शरीफ़ में जसकम जे ज़िले अॻवान अरशद अली चांडियो ऐं जसकम मलकानीअ जे अॻवाननि मीर मुर्तज़ा चांडियो, ज़ाहिद चांडियो, नईम नवाज़ भट्टी ऐं मज़हर अली मलकानीअ जी अॻवानीअ में मुज़ाहिरो कयो वियो। कुंडरी में जसकम जे मोहम्मद रमज़ान ख़ासकैली, मीर नवाज़ रिंद, हीरालाल, मंसूर हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। सखर में क़ौमपरस्त धुरियुनि जे सॾ ते AGP जसकम आरीसर, अवामी तहरीक, SUP, STP, प्रोग्रेसिव फोरम ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि जे वॾे अंग पारां प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हकीम ज़ंगेजो, यामीन मीराणी, दीदार मीराणी, साजिद शाह, ग़ुलाम नबी गांगरो, सत्तार ज़ंगेजो, वहीद खोसो ऐं ॿियनि ख़िताब कयो। लहलू राइक में कामरेड ज़ुल्फ़कार बिरोही, आकाश सरमद, अयाज़ आरज़ू ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मुज़ाहिरो कयो वियो। टंडो अलायार में नौजवान इत्तेहाद पारां बादशाह ख़ासकैली, हुसैन बख्श ख़लील, बचल आरीसर, शाहिद मीरजत, सजाद शाह जी अॻवानीअ में एहतजाज थियो। ठरी मीरवा में वसीम शर, यासीन शर, अब्दुल मजीद शर, फ़हीम बांभण, आबिद शर ऐं साकिब लग़ारीअ जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। शहदाद कोट में वहाब पंधराणी, मुजाहिद आवान, उर्स सेलरो, हमल ख़ुश्क, अनील गिरनाणी, अमीर जान चांडियो जी अॻवानीअ में मुज़ाहिरो कयो वियो। मेहड़ में सिविल सोसाइटी कारकुननि हफ़ीज़ चन्ना, फराज़ चन्ना, मुनवर खोखर, अख़्तर जोयो, आमिर तिवणू ऐं ॿियनि जी अॻवानीअ में धरणो हयो वियो। ख़ैरपुर में मेहरान इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ख़ैरपुर जे सवे शागिर्दनि नौमान सूमरो, लुत्फ़ जतोई, फराज़ चांडियो ऐं शफ़क़त भयो जी अॻवानीअ में एहतजाज कयो। फुलजी स्टेशन में सियासी समाजी अॻवाननि वफ़ा यासीन आराई, जहांगीर आराई, सोहेल सूमरो, याक़ूब पंवर, तौफ़ीक़ जतियाल, हालार यासीन, वकास आराई ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। दादू में सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि दरिया ख़ान जतियाल, शान जमाली, मंसूर अहमद, फरहान बबुर, शोएब लाशारी ऐं ॿियनि धरणो हयो। नवां जतोई में कामरेड हाशिम खोसो, हबीब ख़ासकैली, आसिफ राहूजो, ख़ादिम चांडियो, इम्तियाज़ खोसो, अमजद खोसो, लतीफ़ ख़ासकैली, बिस्मिल्लाह भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में बुख हड़ताल कई वई। मेहराबपुर में अदबी तंज़ीमनि, सिंध सहाफ़ी संगत
मेहराबपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं ॿियनि मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी मोहम्मद बचल हिंगोरो, डॉक्टर मोहम्मद साले जामरी, मुनवर हुसैन, मुनवर अली, दोस्त रिंद, मंज़ूर ख़ासकली, अयाज़ गुल सहतो ऐं ॿियनि कई। मोरो में जीअं सिंध क़ौमी महाज़, बशीर ख़ान जे अकरम चांडियो, इम्तियाज़ कोसो, अमीन कलहोड़ो, यासीन मल्हा, नईम पीरज़ादो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। डोकरीअ जे ग़रीब पोहरियत मुर्तज़ा जूने जो, मुख़्तियार आलमानी ऐं शाहिद जूने जो कुझु वक़्तु अॻु डोकरीअ मां खमिजी विया हुआ। उन ॾिस में खमिजी वियल 3 नौजवाननि जी बाज़ियाबीअ लाइ वारसन अली पार्क खां हिकु रैली कढी, जेका हैदर चौक खां थींदी बैदि में डोकरी प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते नौजवाननि जे वारसन महबूब आलमानी, शहबाज सोलंगी, वकार जूने जो, आकाश जूने जो ऐं ॿियनि ॿुधायो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे, न ई असांजे नौजवाननि जो कंहिं तनज़ीम या सियासी पार्टीअ सां तालुक़ु आहे। खेनि बेगुनाह खंबे गुम कयो वियो आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर, घरू वज़ीर, IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी असांजे नौजवाननि खे आज़ादु करे समूरनि अॻुवाननि ऐं कारकुननि खे ज़ाहिर कयो वञे। सिंध यूनिवर्सिटी जे गोल्ड मेडलिस्ट शागिर्द गुलशेर टगड़ जे अगवा ख़िलाफ़ मक़सूद रिंद में सिविल सोसाइटीअ जे अॻुवाननि प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सहाफ़ी ख़ैर मोहम्मद रिंद, आबिद हुसैन रिंद, शौकीन अली रिंद ऐं ॿियनि चयो त सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द गुलशेर टगड़ जे अगवा जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। हिननि मुतालबो कयो त शागिर्द खे बाज़ियाब कराए संदुसि ख़ानदान सां इंसाफ़ कयो वञे। सखर जी अहम ख़बर आहे त सिंधूअ में तारीख़ जी बदतरीन पाणीअ जी खोट पैदा थी वई आहे। गुडू वटि खोट रिकॉर्ड 84% ताईं पहुची वई। तौसा खां गुडू जे विच में 20,000 क्यूसेक पाणी गुम हुजण तां सिंध ऐं पंजाब में तकरार शुरू थी वियो आहे। आपाशी माहिरनि 10 जून ताईं सूरत हाल बहितर न थियण जी सूरत में मुल्की तारीख़ जे बदतरीन ॾुकार जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। मौसमी तब्दीलियुनि सबबि हलंदड़ साल अपर कमेंट एरियाज़ मथां इलाइक़नि में बर्फ़बारी न थियण ऐं स्कर्दू में गर्मी पद न वधण सबबि सिंधूअ में पाणीअ जे बदतरीन खोट पैदा थी वई आहे। आपाशी माहिरनि ॿुधायो आहे त चौमासीअ जो बरसातूं घणी मिक़दार में न पवण जी सूरत में हलंदड़ साल रबी तोड़े ख़रीफ़ में मुल्की तारीख़ जो बदतरीन ॾुकार अची वेंदो। इंडस रोर सिस्टम अथॉरिटी अरसा डायरेक्टर ऐं पाणी माहिर राणा ख़ालिद चयो आहे त मुल्क अंदरि पाणी खोट जी जेका सूरत हाल हले पई, अहिड़ी सूरत हाल मुल्की तारीख़ में कॾहिं बि न थी आहे। हिन चयो त पहिरियों भेरो मई महीने में तरबेला डैम में पाणी ज़ख़ीरो करण जी कुल गुंजाइश जो 1.4% पाणी मौजूदु आहे। तरबेला हर साल मई में घटि 40% भरियल हूंदो आहे। साॻीअ तरह मंगला डैम हर साल मई में 70% भरियल हूंदो आहे, पर हिन वक़्तु मंगला डैम में कुल गुंजाइश जो फ़क़ति 3.4% पाणी मौजूदु आहे। राणा ख़ालिद चयो त मुल्की तारीख़ में 2002 में अहिड़ी सूरत हाल थी हुई ऐं उन वक़्तु लॻभॻि सरासरी तौरु 45% खोट थी हुई, पर कुझु ई ॾींहंनि में सूरत हाल बहितर थी वई। पर हिन वक़्तु मुल्क अंदरि सरासरी तौरु 50% खां वधीक खोट आहे ऐं सूरत हाल ईंदड़ कुझु हफ़्तनि ताईं बहितर थियण जी का उमेद नज़र नथी अचे, छाकाणि त अपर कैचमेंट एरियाज़ में माज़ीअ जे भेट में 50% घटि बर्फ़बारी थी आहे ऐं हिन वक़्तु बर्फ़ पिघारण लाइ घुर्बल गर्मी पिद पिणु न ठहियो आहे। हिन चयो त 10 जून खां पोइ मौसमियात खातो चौमासीअ बाबति अॻकथी जारी कंदो। जेकॾहिं चौमासी जूं बरसातूं घणी मिक़दार में थियूं त सूरत हाल कुझु बहितर थी सघे थी। जेकॾहिं चौमासी जूं बरसातूं घणी मिक़दार में न थियूं त मुल्की तारीख़ जो बदतरीन ॾुकार हूंदो ऐं हिन साल रबीअ सां गॾु ईंदड़ ख़रीफ़ पिणु सख़्तु मुतासिर थींदो। सिंधूअ में पाणीअ जी खोट सिंध जे टिनी बैराजनि ते
सूरत हाल ख़राबु करे छॾी आहे। गुडू बिराज ते सभ खां वधीक 84% पाणीअ जी खोट रिकॉर्ड कई पई वञे, जिते काल मथां वेकिरो 37,753 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 34,718 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो, जॾहिं त सखर बिराज ते 52% खोट सां मथां वेकिरो 31,100 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 21,080 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बिराज वटि 52% खोट सबबि अञा ताईं साॼे पासे मां निकिरंदड़ राइस खीरथर ऐं दादू केनाल में सारियुनि जे बेजारे जी पोखाईअ लाइ अञा ताईं पाणी नाहे छॾियो वियो। सखर बिराज जे कंट्रोल रूम इंचार्ज अब्दुल अज़ीज़ सुमरो ॿुधायो त जून जे पहिरीं हफ़्ते में सारियुनि जे बेजारे जी पोखाईअ लाइ सखर बिराज जे साॼे पासे मां निकिरंदड़ राइस केनाल खे 10,000, खीरथर केनाल खे 7 ऐं दादू केनाल खे 4,000 क्यूसिक पाणी ॾियणो आहे। पर हिन वक़्त ताईं असां उन्हनि केनालनि खे फ़क़ति पीअण जे इस्तेमालु जेतिरो पाणी छॾियूं पिया। जेका सूरत हाल हले पई उन मां नथो लॻे त बेजारे जी पोखाईअ लाइ घुर्बल पाणी ॾेई सघिबो। हिन चयो त पाणीअ जी खोट सबबि कोटड़ी बैराज ज़रिए आबाद थींदड़ लखें एकड़ ज़मीन ते हिन भेरे वोणनि जी पोखाई न थी सघी आहे। होॾां पाणीअ खोट जी सूरत हाल संगीन थियण सां गॾु रिवायती तौरु तौसा खां गुडू बिराज जे विच में 20,000 क्यूसिक पाणी गुम थी वञण तां सिंध ऐं पंजाब में छिकताण वरी तेज़ थी वई आहे। अरसा में सिंध जे नुमाइंदे मज़र हुसैन शाह चयो त तौसा खां सिंध ॾांहुं छोड़ थींदड़ पाणी गुडू ताईं पहुचण खां अॻु ई गुम थी वञे थो। तौसा जे डाउन स्ट्रीम में जेका माप ॾिनी वञे थी गुडू बिराज ताईं पहुचंदे उन में 20,000 क्यूसिक जो फ़र्क़ु पई रहियो आहे। हिन चयो त मूं अरसा अख़्तियारनि सां उन मामले ते ॻाल्हायो आहे। उमेद आहे त ईंदड़ हफ़्ते ताईं अरसा जी टीम तौसा ऐं गुडूअ जी माप वठणु ईंदी। हिन चयो त पंजाब वारा असां ते इल्ज़ाम हणनि था, असां सिंध वारा माप लिकायूं था। सिंध जे आपाशी खाते जे स्पेशल सेक्रेटरी असलम अंसारी चयो त पंजाब जॾहिं बि तौसा मां TP लिंक केनाल वाहींदो आहे त सिंध जे हिसे जो पाणी गुम थी वेंदो आहे। असांखे शक आहे त पंजाब TP लिंक केनाल ज़रिए सिंध जो पाणी चोरी करे रहियो आहे। पाणी चोरी थियण जी तस्दीक करण जो इतराफ़ अरसा वटि आहे। बाक़ी हिन वक़्तु मुल्क अंदरि फितरी तौरु ॾुकार आहे। होॾां अरसा पारां तौसा ऐं गुडू बिराज वटि पाणी माप में वॾे पैमाने ते फ़र्क़ु बाबति सिंध जे एहतजाज जो नोटिस वरितो वियो आहे। अरसा जे डायरेक्टर राणा ख़ालिद ॿुधायो त तौसा ऐं गुडू बिराज जे मापनि में फ़र्क़ु बाबति असांखे सिंध वारनि आगाह कयो आहे। हिन चयो त काल अंगारे ॾिहाड़े बि तौसा ऐं गुडूअ जे मापनि में 18,000 क्यूसिक जो फ़र्क़ु आयो आहे। हिन चयो त सिंध जे शिकायत ते अरसा पारां KPP जे नुमाइंदे रकीब ख़ान जे सरबराहीअ में 12 मई ते टीम तौसा मोकिली वई हुई, जंहिं तौसा बैराज ऐं उन मां निकिरंदड़ केनालनि जी माप वठण सां गॾु मुख़्तलिफ़ रुख़नि सां जाइज़ो पिणु वरितो हो। पर तौसा वटि अहिड़ो को बि मसइलो न हो जो चइजे त सिंध जो इल्ज़ाम दुरुस्त आहे। अरसा पारां सिंध जे शिकायतनि जे इज़ाले लाइ कुझु ॾींहं में टीम गुडू बिराज उमाणी वेंदी, जेका गुडू वटि माप वठण सां गॾु तौसा ऐं गुडू विच में सर्वे कराईंदी त आख़िर तौसा ऐं गुडूअ में एतिरो फ़र्क़ु छो अची रहियो आहे ऐं हज़ारें क्यूसिक पाणी केॾांहुं वञी रहियो आहे। अहम ख़बर आहे त कासमाबाद में पीअण जे पाणीअ जी खोट ऐं कराची में खंबे गुमकियल माण्हुनि जे वारसनि मथां तशदुद करण वारे अमल ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते वाधूवा रोड ते दिला मट ऐं कूलर खणी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे में औरतुनि, कारकुननि ऐं ॿारनि शिरकत कई। जिन पाणी नाहे छो भला, करबला करबला ऐं पाणी चोराइण सिंध सुकाइण बंदि करियो जे नारेबाज़ी कई। धरणे सबबि वाधूवा रोड बंदि थी वियो। धरणे में अॻूणे UC नाज़िम महबूब अबड़ो बि शिरकत कई। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जो ख़िताब कंदे
चयो त हिते 2013 वारी इलेक्शन में PP उम्मीदवारनि खे वोट न ॾींदड़ कासमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे माण्हुनि खे इंतकामी कार्रवाई जो निशानो बणाए पीअण जे पाणीअ जे फुड़े लाइ तड़पायो पियो वञे। कासमाबाद जा मजबूर माण्हू पीअण जो पाणी टैंकर ज़रिए ख़रीद करे रहिया आहिनि। केतिरनि ई इलाइक़नि में बिजली बि बंदि कराई वई आहे। वज़ीरनि जे चवण ते HDA ऐं वासा इंतिज़ामिया पाणी बंदि करे माण्हुनि खे परेशान कयो आहे। जेकॾहिं कासमाबाद में पीअण जे पाणीअ जी खोट 24 कलाक अंदरि ख़तमु न कई वई त HDA ऐं वासा जे ऑफिसनि जो घेराव कयो वेंदो। हिन वधीक चयो त न सिर्फ़ु कासमाबाद पर हैदराबाद सिटी ऐं लतीफ़ाबाद जे केतिरनि ई इलाइक़नि पेरेटाबाद, मिर्ज़ापाड़े, बांटवा लाइन ऐं टंडो वली मोहम्मद में पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबि शहरी पाणीअ लाइ तड़पी रहिया आहिनि। इफ़्तारीअ जे वक़्तु रोज़ो खोलण लाइ माण्हुनि वटि पाणी न आहे। हुकुमराननि ज़राअत जो पाणी बंदि करे मीरपुर ख़ासि, बदीन, उमरकोट ऐं टंडो मोहम्मद ख़ान जे आबादकारनि खे फ़क़ीर बणाए छॾियो आहे। जहिड़ीअ तरह हैदराबाद ऐं कासमाबाद जे माण्हुनि खे पाणीअ लाइ ब्लैकमेल कयो वियो आहे। हिन चयो त कराची में खंबे गुमकियल माण्हुनि जे वारसनि मथां घरू वज़ीर जे चवण ते डंडा वसाया विया। सिंधी माण्हुनि खे दीवार सां लॻाइण जी कोशिशि कई पई वञे। हिन चिताओ ॾिनो त पाणीअ जी खोट ख़तमु न कई वई त 24 कलाकनि बैदि वासा ऐं HDA जे ऑफिसनि ऐं XCN जे घर अॻियां धरणो हणंदासीं। अहम ख़बर आहे त अकरी चौदुगी थाणे जे हद करोंडी भरिसां औरत सां ज़्यादती कोशिश जो केस दाख़िल थियण तां मछरजी केस में नामज़द जवाबदार कुर्बान ख़ासकेली जे पुटु एजाज़ ख़ासकेली ऐं यूसुफ ख़ासकेली समेत हथियारबंदनि पोरित मोहरम ख़ासकेलीअ जे घर ते हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें 2 औरतनि मारवी ख़ासकेली, मिठा ख़ासकेली समेत बचल ख़ासकेली, अब्दुल हकीम ख़ासकेली ऐं आदम ख़ासकेली ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि हमिलो कंदड़ एजाज़ ख़ासकेली ऐं यूसुफ ख़ासकेली पिणु ज़ख़्मी थिया, जिन मां एजाज़ ख़ासकेली ॻणती जुगी हालत में नवाब शाह नींदे फ़ौत थी वियो, जॾहिं त हमिलो कंदड़ जवाबदार घरनि खे बाहियूं ॾिनियूं, जंहिं जे नतीजे में 3 ॻोठाणनि मोहरम, अब्दुल हकीम ऐं आदम ख़ासकेली जा घर मुकमल तौर ते सड़ी रख थी विया, जॾहिं त घरनि में बीठल 3 मेहूं, 10 बकरियूं, 1 गाभो ऐं घरनि में पियल ॿियो सामान सड़ी वियो, जंहिंमें नियाणियुनि जा ॾाज, सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान शामिल आहिनि। हमले में ज़ख़्मियुनि खे फैज़गंज जे सरकारी इस्पताल ऐं करोंडी जे प्राइवेट इस्पताल में दाख़िल कयो वियो आहे, जिते ॿिन्ही ज़ख़्मियुनि यूसुफ ऐं अब्दुल हकीम ख़ासकेली जी हालत ॻणती जोगी आहे। होॾां बाहा इतला बावजूदि अकरम ऐं फैज़गंज पुलिस देर सां पहुती। उन सिलसिले में मुतासिर धुर जे मोहरम ख़ासकेली इस्पताल में ॿुधायो त हथियारबंदनि घरनि ते हमिलो करे औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि ते छिती फायरिंग करे ॾिनी। असांजे 2 औरतुनि समेत 5 भाती ज़ख़्मी थी पिया आहिनि। 3 घर मुकमल सड़ी विया आहिनि, जंहिंमें लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हिन चयो त एजाज़ ख़ासकेली पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो आहे। असां हथे ख़ाली हुआसीं। हिन मुतालबो कयो त असां पोहरित आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। चौदुगी पुलिस ऐं फैज़गंज पुलिस जवाबदारनि जे हमले में ज़ख़्मी थियल 4 ॼणनि खे इस्पताल मां गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। उन सिलसिले में राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त कुर्बान ख़ासकेली ऐं संदसि साथियुनि ते घरनि में दाख़िल थी औरतुनि सां ज़्यादतीअ जो इल्ज़ाम आहे। मुतासिर औरत जे फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो, जंहिंखां पोइ जवाबदार धुर हमिलो कयो आहे। फायरिंग ॿिन्ही पासनि खां थी आहे। 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। मामले बाबति वधीक जांच करे रहिया आहियूं। जांच बैदि केस दाख़िल कंदासीं। अहम ख़बर आहे त कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल में झुगियुनि खे ओचितो बाहि लॻण जे नतीजे में 1 मासूम ॿारड़ी सड़ी फ़ौत थी वई ऐं 80 खां वधीक झुगियूं घर जे सामान समेत सड़ी रख थी वयूं। होॾां भैंस कॉलोनी में मेहनि जे वाड़े अंदरि बाहि लॻण जे नतीजे में 10 मेहूं बाहि में सड़ी ज़ख़्मी थी वयूं। होॾां साले पट लॻ मियां कादर बख़्श कुरैशी फार्म में कटपरनि जे घरनि खे बिजलीअ जे
तारुनि मां बाहि लॻी। बाहि लॻण सबबि मोहम्मद ग़ुलाम मोहम्मद नवाज़, मजीद अहमद, ललण, अनवर कटपर जा कखा मां घर सड़ी रख थी विया। घरनि अंदरि सुतल 6 सालनि जी हालत धीअ मजीद कटपर सड़ी कोयलो थी वई। घरनि अंदरि ॿधल 5 ॿकरियूं, 10 खां वधीक कुकड़ियूं, अनाज ऐं रोक रक़म, घरेलू सामान, सोना ज़ेवर सड़ी विया। ॻोठाणनि बाहि विसाइण लाइ पंहिंजी मदद पाण तहत कोशिश कयूं। सड़ी फ़ौत थियल ॿारड़नि जो लाश वारसनि फौरीअ तौरु एम्बुलेंस न मिलण सबबि डाटसन में रखी ॻोठ कलरी खणाए विया। बाहि वारे वाक़े जी ख़बर पवण ते साले पट टाउन जो चेयरमैन इनायत हुसैन शाह वाक़े वारे हंधि पहुची ॻोठाणनि खे माली मदद जी पक कराई। हिन चयो त साले पट में बाहि जा वाक़िया तमामु घणा वधी विया आहिनि। बाहि जा शोला 100 खां 200 फुटनि ताईं मथे ॾिसण में अची रहिया हुआ। नारा कैनाल जे हिकु कपर खां ॿिए कपर ताईं बाहि जा शोला किरण सबबि नारा कैनाल जे 2 कपरनि ते बाहि ॿरी रही हुई, जंहिंखे क़ाबू करण लाइ मक़ामी ॻोठाणनि मथे ते पाणीअ जा मट, दिला, बाल्टियूं भरे बाहि विसाइण जी कोशिश कई ऐं उन्हनि ॿियनि घरनि खे सड़न खां बचाए वरितो। गुलशन इक़बाल गीलानी रेलवे स्टेशन वेझो जुगिन वारे आबादीअ में ओचितो बाहि भड़की उथी, जंहिं तुर्त ई जुगिन खे वकोड़े वरितो। बाहि जी शिदत ॾिसी फायर ब्रिगेड खे तलब कयो वियो। उन दौरान इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल थी वई। जुगिन में रहंदड़ उभ ॾारींदड़ रड़ियूं करे जुगिन मां ॿाहिरि निकिरी आया, पर पंहिंजे घरनि जो सामान बचाए न सघिया। उन दौरान हिकु झुगीअ में मौजूदु 2 सालनि जी ऐमन धीअ कलीम, जेका अंदरि ई रहिजी वई हुई, उहा बाहि में सड़ी फ़ौत थी वई। बाहि जी इतला ते फायर ब्रिगेड जूं हिकु ॿिए पोयां 8 खां वधीक गाॾियूं पहुतियूं ऐं 2 कलाकनि जी महिनत खां पोइ बाहि ते कंट्रोल कयो वियो। उन दौरान 80 खां वधीक झुगियूं घरनि जे समूरे सामान समेत सड़ी रख थी वयूं। अहम सुर्ख़ी आहे त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त धार सूबे जी घुर कंदड़नि ते लानत विझां थो। कराची में जेके शैतान ज़हर उगाछींदा हुआ, उन्हनि मां निजात मिली आहे। दिमाग़ में ख़लल आहे त कढी छॾियो। जिन माण्हुनि तव्हांजो आदर भाउ कयो, उन्हनि जी इज़त करियो। 22 अगस्त 2016 खां अॻु वारी रवश इख़्तियार न करियो। कालाबाग डैम लाइ पीपीए दौर में रक़म न रखी वई हुई। अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदड़नि खे शर्मिंदगी थींदी हूंदी। थर जे इंफ्रास्ट्रक्चर ते 75 अरब रुपया ख़र्च कया आहिनि। गोराणे में माण्हू पिकनिक पिया कनि। सिंध असेंबलीअ में तक़रीर। अहम सुर्ख़ी आहे त वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी ऐं ख़ुर्शीद शाह विच में मुलाक़ात बिना नतीजे ख़त्म थी वई। निगरान वज़ीर आज़म जे नाले ते इतफ़ाक़ न थियो। वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान ऐं अपोज़िशन लीडर ख़ुर्शीद शाह विच में 5 मुलाक़ात बि बिना नतीजे ख़त्म थी वई। इतफ़ाक़ न थी सघियो। मुलाक़ात दौरान मुख़्तलिफ़ नालनि ते ग़ौर। सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। कोशिशि कबी त कंहिं हिकु नाले ते इतफ़ाक़ करियूं। ख़ुर्शीद शाह। इतफ़ाक़ न थियो त मामिलो पार्लियामानी कमेटी में वेंदो। 2 नाला मोकिलिया वेंदा। कमेटी उन्हनि 6 नालनि मां कंहिं हिक ते इतफ़ाक़ कंदी। हिकु ख़ानगी टीवी चैनल जे प्रोग्राम आपस की बात में बहस दौरान तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी अॻवान ऐं मुस्लिम लीग नून जे अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर दानियाल अज़ीज़ विच में ॾंद चक थी। ॿुधायो वञे थो त बहस दौरान दानियाल अज़ीज़ अण वणंदड़ लफ़्ज़ इस्तेमालु कया, जंहिं ते नई मुल्हक खेसि क्षमा ठाणी कढी। प्रोग्राम जो एंकर मुनीब फारूक ॿिन्ही विच में सरचाव जी कोशिश कंदो रहियो। थर मां ख़बर आहे त थरपारकर में 1 हफ़्ते खां गर्मी पिद 45 सेंटीग्रेड ताईं पहुचण ऐं खूह खारा थियण करे गैस्ट्रो जी वबा पखिड़िजी वई। मिठी इस्पताल बीमार ॿारनि सां भरिजी वई। गैस्ट्रो नमूनिया समेत ग़िज़ाई खोट विघे मासूम ॿारनि जूं फ़ौतगियूं तेज़ थी वयूं। मिठी इस्पताल में दाख़िल 50 ॿारनि में 1 साल खां 5 सालनि ताईं जा ॿार शामिल आहिनि। सिविल इस्पताल मिठीअ में वधीक 3 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौतियुनि में 1 साल जी मुस्कान धीअ अली अहमद, 1 साल जो निहाल कुमार ऐं 5 ॾींहंनि जी नियाणी राबिया शामिल आहिनि। मिठी
समेत इस्लाम कोट, नंगर पार्कर, छाछरो, डिपलो, कलोई, चीलहार जे इस्पतालुनि में सहूलियतुनि जी खोट बरक़रार आहे, जंहिं करे ग़रीब मरीज़ वेतर ॾचे में अची विया, पर सिहत खाते को ध्यानु नाहे ॾिनो। सख़्तु गर्मियुनि सबबि खूह सुकी वञण करे जर खारो थी वियो। पाणीअ जी खोट पैदा थियण सबबि रहवासी जर जो खारो पाणी वापराइण ते मजबूर थी पिया, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मोंहुं कढियो। सिंध हुकूमत पारां मॉडल क़रार ॾिनल सिविल इस्पताल मिठीअ में सहूलियतुनि जी खोट वधी वई। बरहाड़ीअ जे इलाइक़नि में सिहत सहूलियतूं न हुजण करे उतां जा मिसकीन माण्हू शहरनि जे इस्पताल ताईं पहुचनि मस था त इंतिज़ामिया अॻिते रेफर करे वेतर मुश्किलातुनि में विझियो छॾे। हिन वक़्तु थर में सख़्तु गर्मी हुजण करे सूरत हाल ख़राब थी पई आहे। ॾुखारी हालतूं पैदा थियण सबबि चौपाए माल जो चारो ख़तम थियण करे लखनि जी तइदाद में ढोर बुखनि समेत उञ में पहा थी विया आहिनि। बंगुल देरो में वोकेशनल स्कूल जे शागिर्दाणीअ सां ज़्यादती वाक़े में इंसाफ़ न मिलण ऐं केस में मुलवस मुख्य जवाबदार अताई डॉक्टर खे पुलिस पारां सहूलियतूं ॾियण ख़िलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल कराई वई, जंहिं करे शहर जो मुख्य बाज़ारूं, शाही बाज़ार, सब्ज़ी फ्रूट मार्केट ऐं मेन रोड जा समूरा दुकान बंदि कराया विया, जॾहिं त मछरियल माण्हुनि बंगुल देरो बाईपास रोड ते धरणो हणी इंडस हाईवे खे ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि 3 कलाकनि ताईं ट्रैफ़िक बंदि रही। उन मौक़े ते मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त शागिर्दाणीअ सां ज़्यादती वारे मामले में सगारियूं धुरियूं केस ते असरअंदाज़ थी रहियूं आहिनि, जंहिं सबबि मुख्य जवाबदार खे पुलिस जेल अंदरि बि सहूलियतूं ॾेई रही आहे। हू जेल अंदरि मोबाइल फ़ोन बि इस्तेमालु करे थो ऐं ॿियूं सहूलियतूं बि मिलियल अथसि, जॾहिं त हिन खे अदालत में पेश कयो थो वञे त उन क़ैदीअ जी हालत में नथो आंदो वञे पर महिमान करे आंदो वञे थो। हिन खे हथकड़ियूं लॻाए पुलिस मोबाइल में खणी अचण बदिरां ख़ानगी कार में शाही महिमान करे आंदो वञे थो। जेसिताईं अदालत में हाज़िर थियण लाइ सॾु थिए थो तेसिताईं जवाबदार गाॾीअ में एयर कंडीशन हलाए गाॾी अंदरि वेठो आहे। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन सां क़ैदियुनि वारो सलूक नथो कयो वञे, जंहिं मां साफ़ ज़ाहिर आहे त उनखे कंहिं सगारी धुर या कंहिं बासर शख़्सियत जी पुठभराई हासिलु आहे। हिननि ख़दशो ज़ाहिर कंदे चयो त शागिर्दाणीअ सां ज़्यादती केस में असांखे इंसाफ़ मिलणु मुश्किल आहे। हिननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे 1 महीने अंदरि सज़ा मिलणु घुरिजे, ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो। अहम ख़बर आहे त शाहपुर जहानिया में नाफ़रमान पुट पंहिंजे पीरसन माउ खे क़तल करे छॾियो। कचे जे ॻोठ मोहम्मद इदरीस माछीअ में सचल पुट ग़ुलाम नबी भट्टी पंहिंजी ज़ाल ते तशदुद कयो, जंहिं तां संदसि माउ हुज़ूरां खेसि रोकियो, जंहिं तां मच्छर जी नाफ़रमान पुट सचल भट्टी ॾंडनि सां तशदुद करे पंहिंजे 70 वरनि जी पीरसन माउ हुज़ूरां खे घर जे अंगण में डोड़ाए क़तल करे छॾियो, जॾहिं त जवाबदार फ़रार थी वियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी इस्पताल आंदो। पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त मक़तूला जा वारिस अञा ताईं असां वटि न आया आहिनि। ईंदा त वाक़े जो केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। उन ॾिस में ॼाण मिली आहे त सचल भट्टी जी माउ संदसि नुंहं खे बचाइण लाइ इलाज कंदी रही, पर संदसि नाफ़रमान पुट न मुड़ियो। उबतो हिन तशदुद करे पंहिंजी माउ खे ई क़तल करे छॾियो। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थियो ऐं न ई जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। अहम ख़बर आहे त हिकु ॾींहुं अॻु बाकराणी पुलिस ॻोठ बंगुल अबड़ो वासी नौजवान 30 वरनि जे ख़ालिद अबड़ो खे पुलिस मुक़ाबले जी दवा करे गोली हणी मारे छॾियो हो, जंहिं बैदि मारिजी वियल नौजवान जे भाउ अख़्तियार अबड़ो जी अॻुवाणीअ में वारसनि पाक किताब खणी बाकराणी पुलिस ख़िलाफ़ बाकराणी बाईपास वटि मोहन जो दड़ो रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो पुण कयो। उन सिलसिले में पुलिस हथां मारिजी वियल नौजवान जे तॾे ते मौजूदु संदसि भाउ अख़्तियार अबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो भाउ बेगुनाह हो, जंहिंखे बाकराणी पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए गोलियूं हणी क़तल कयो आहे।
हिन चयो त मुंहिंजो भाउ गिरेलो टाउन में मुलाज़िम हो ऐं संदसि मथां कंहिं बि थाणे ते एनसी बि दाख़िल न हुई। हिन इल्ज़ाम लॻायो त SHO बाकराणी नूर मोहम्मद जखरो मुख़ालिफ़नि जे चवण ते नाहक मुंहिंजे भाउ खे गोली हणी क़तल कयो आहे। पुलिस मुक़ाबले जो कूड़ो ड्रामो रचायो वियो आहे। हिननि चयो त SSP लाड़काणे तनवीर तुनियो असांखे घुराए हक़ीक़त मालूम कई ऐं 3 ॾींहंनि जे अंदरि इंक्वायरी कराए इंसाफ़ जी ख़ातिरी कराई आहे। नौजवान जे भाउ पुलिस जी जोड़ियल जांच टीम ते बेतमादी ज़ाहिर कंदे चयो त वाक़े जी जांच SSP लाड़काणो तनवीर तुनियो पाण करे या जुडिशल इंक्वायरी कराई वञे। हिन IG सिंध DIG लाड़काणो ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अपील कई त हिन वाक़े जी जुडिशल इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुलवस अॻूणे SHO बाकराणी नूर मोहम्मद जखरो ऐं ॿियनि अहलकारनि मथां क़तल केस दाख़िल कयो वञे। होॾां पुलिस हथां मारिजी वियल नौजवान ख़ालिद अबड़ो जे वारसनि सां मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि ऐं लाड़काणो इतिहाद जे अॻुवाननि बाकराणी प्रेस क्लब जे बानी ऐं सरपरस्त आला लाला बरकत बलोच सदर यासीन मशवरी सैयद अयाज़ अली ऐं ॿियनि तज़ियत कई। होॾां लाड़काणे में पुलिस जी जड़तो मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान ख़ालिद अबड़ो जे खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ एहतियाजी रैली कढी प्रेस क्लब ॾाढो धरणो हयो वियो। थरपारकर जी ख़बर आहे त थरपारकर में राणी खेत बीमारी ते कंट्रोल न थी सघियो, वधीक 14 मोर मरी विया। उन सिलसिले में चीलार जे ॻोठ भोरीलो में राणी खेत बीमारीअ विघे वधीक 4 मोर मरी विया ऐं 1 हफ़्ते दौरान मरी वियल मोरनि जो अंग वधी छती वियो। उन सिलसिले में ॻोठ भोरीलो जे शाइर अलमास नोहड़ी ऐं ॿियनि चयो त मोरनि खे बचाइण जूं दावाऊं कंदड़ वाइल्ड लाइफ खातो मोरनि में पखड़ियल बीमारियुनि ऐं हिरणनि ते शिकार ते कंट्रोल करण ते नाकाम वई आहे। ॿिए तरफ़ ॻोठ विंझार में सख़्त गर्मी ऐं राणी खेत बीमारीअ विघे 10 खां वधीक मोर पखी मरी विया। हुन मौक़े ते ॻोठाणनि चयो त मोर मरण जो सिलसिलो ॾींहों ॾींहुं तेज़ीअ सां जारी आहे। हिननि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त मोरनि खे बचाइण लाइ वाइल्ड लाइफ खाते जूं टीमूं मोकिले तिबी कैंपूं लॻाए थर जे फितरी हुसन खे बचायो वञे। अहम सुर्खी आहे त मिरपुर ख़ासि बोर्ड मुलाज़िमनि कलम छॾ हड़ताल शुरू करे छॾी। बोर्ड मुलाज़िमनि मुतालबा मंज़ूर न थियण ते आपका पारां कलम छॾ हड़ताल करे एहतिजाजी कैंप क़ाइमु करे छॾी। 113 मुलाज़िमनि खे कढण जी साज़िश कई पई वञे। मुलाज़िमनि जा प्रोमोशन रद्द कया विया आहिनि। नौमान राजपूत चयो त नंढनि मुलाज़िमनि सां नारवा सलूक ऐं मुतालबा मंज़ूर न थियण ताईं रोज़ानो 1 कलाक कमु छॾ हड़ताल कंदासीं। बोर्ड जे चेयरमैन एहतिजाजी अॻुवाणी कंदड़ 10 मुलाज़िमनि खे घरनि ते शोकास नोटिस मोकिले छॾिया। अहम सुर्खी आहे त शेख भिरकियो भरिसां ज़मींदार जे निजी जेल ते छापो, 39 बांदी बाज़ियाब। पुलिस अदालती हुकम ते ॻोठ नवाब यूसुफ टालपुर में मुज़फ़र टालपुर जी ज़मीन ते छापो हणी बाज़ियाब थियल हारियुनि खे अदालत में पेश कयो। अदालत सगोरी खेनि मर्ज़ीअ मूजिबि ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो। उमरकोट जी अहम ख़बर आहे त उमरकोट में इमदादी कणक न मिलण ख़िलाफ़ मुज़ाहिरा कया विया। सिंध सरकार तरफ़ां ऐलानियल इमदादी कणक न मिलण ख़िलाफ़ उमरकोट में 5 ॾींहं खां दरबदर थींदड़ मुतासिर औरतुनि जे वॾे अंग मुज़ाहिरो करे मिरपुर ख़ासि रोड ते 6 कलाक धरणो हुयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक बंदि थी वई। इंतिज़ामिया तरफ़ां राब्तो न करण ते औरतुनि ॿीहर शहर जे मुख अला वारे चौक ते धरणो हुयो, पर ज़िले इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि वहार न कई। उन मौक़े ते नबीर भील, मूमल भील, चांदी ओड, समझू ओड, सकीना हुरमत ऐं ॿियनि चयो त सिंध सरकार जे ऐलान बावजूदि इमदादी कणक न मिली आहे। 5 ॾींहं खां वठी ठलनि आसरनि में रुलायो पियो वञे। शदीद गर्मी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां भाड़ा भरे शहर अचूं था, पर हिते सॼो ॾींहुं रुलाइण बैदि ख़ाली हथे मोटायो वञे थो। केर बि दाद फ़रियाद ॿुधण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं सरकार खे इमदादी कणक न ॾियणी हुई त छो अहिड़ो ऐलान करे ग़रीब माण्हुनि
जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकियो वञे थो। उमरकोट जी इंतिज़ामिया सिंध सरकार जे ऐलान ते अमल न पई करे। हिननि चेताव ॾींदे चयो त इमदादी कणक न मिलण ताईं रोज़ानो एहतिजाज कयो वेंदो। अहम सुर्ख़ी आहे त जोही अलॻि ॻोठ अली मोहम्मद मुग़ैरीअ जे रहवासी रहम अली मुग़ैरी पंहिंजे ॿारड़नि सां गॾु प्रेस क्लब जोहीअ में पंहिंजे माइट ख़िलाफ़ एहतिजाज कंदे ॿुधायो त असांजो अज़ीज़ बासर रसूल बख़्श मुग़ैरी असांजे घर में अची इमदादी कणक वठी ॾियण जे बहाने मुंहिंजी भाॼाई ऐं ॿारनि जा फ़ोटो कढी उन्हनि खां शनाख़्ती कार्ड वठी वियो आहे। डपु आहे त रसूल बख़्श मुग़ैरी रेवेन्यू अमलदारनि सां मिली करे ज़मीन जा खाता न तब्दील कराए छॾे। हिन वस वारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। अहम सुर्ख़ी आहे त सखर में पीरसन ऐं पोरियत जे मासूम ॿारनि जे इलाज जी अपील। समूरा ॿार अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि, इलाज लाइ पैसा बि न आहिनि। अकबर आलमानी चयो त पुट खे ब्लड कैंसर आहे, सरंदीअ वारा इलाज कराए हयाती बचाइनि। पोरित जी अपील। जोहीअ में बि इमदादी कणक में नज़र अंदाज़ करण ते औरतुनि जो एहतिजाज। रेवेन्यू अमलदार इमदादी कणक में नज़र अंदाज़ करे विकिरो करणु चाहे थो। बेनज़ीर कार्ड मुस्तहकनि जा बि नाला कढिया विया आहिनि। अख़्तियारियूं नोटिस वठी जांच कनि। अहम ख़बर आहे त सूफ़ी फ़क़ीर में पुछड़ी जे आबादगारनि गुज़िरियल 6 महीननि खां पाणी न मिलण ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ उमरकोट मीरपुरख़ास रोड ते सूफ़ी शाख जे मोरीअ वटि टायरनि खे बाहियूं ॾेई रोड खे बंदि करे छॾियो, जंहिं सबबि उमरकोट मीरपुरख़ास पिथोरो सामारो कुंडरी समेत ॿियनि रूटनि ते हलंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। आबादगारनि SDO सब डिवीज़न फ़रश ऐं आपाशी अमले ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते आबादगारनि अनवर राजड़, पीरबख़्श सांद, करमुल्ला बंगलाणी, अलादीनो महर, अकबर बंगलाणी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त SDO मौलाबख़्श लिगारी गरी रुश्वत एवज़ मुंड जे ज़मीदारनि खे पाणी विकिरो करे असां सां ज़ुल्म करे रहियो आहे। असांखे पाणी फ़सलुनि लाइ न पर पीअण लाइ घुर्जे। पाणीअ जे अणाट सबबि चौपायो माल पिणु मरी रहियो आहे। हिननि वधीक चयो त शाख जे मुंड में आपाशी अमलदारनि जे आशीर्वाद सां ग़ैर क़ानूनी लिफ्ट मशीनूं हलनि पियूं, जंहिं ख़िलाफ़ अदालत जो दर खड़काईंदासीं। ॿिए तरफ़ मुसलसिल 8 कलाक धरणो जारी रहण बावजूदि को बि आपाशी अमलदार ॻाल्हियुनि लाइ न पहुतो। SHO सूफ़ी फ़क़ीर DC सां राब्तो कयो ऐं डिप्टी कमिश्नर आबादगारनि खे ॻाल्हियुनि लाइ घुराए पाणी ॾियण जी ख़ातिरीअ ते धरणो ख़तमु कयो हुयो। नवाबशाह में ढोरोनारो शाख जे आबादगारनि जो पाणीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। आपाशी खाते रुश्वत एवज़ 6 वाटर कोर्सनि जो पाणी बंदि करे छॾियो आहे। आबादगार पाणीअ जी खोट सबबि ख़रीफ़ जा पोखियल फ़सुल, वोण, ज्वर ऐं भाॼियूं सड़ी रहियूं आहिनि। चीफ जस्टिस आपाशी कामरनि जी रुश्वत खोरीअ जो नोटिस वठी पुछड़ीअ में पाणी ॾियारे। जाम शाख जे आबादगारनि जो बि पाणी खोट ख़िलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो। आपाशीअ वारा बाअसरनि सां गॾिजी लिफ्ट मशीनूं लॻाए पाणी चोरी करे रहिया आहिनि। आबादगारनि चयो त पाणी चोरीअ सबबि पुछड़ीअ ताईं पाणी पहुची नथो। हज़ारे एकड़नि ते पोखियल फ़सुल सुकी रहिया आहिनि। शाखुनि ते रेंजिस मुक़ररु करे पाणी चोरी बंदि कराए पुछड़ीअ में पाणी ॾियण जो मुतालबो कयो। चीहो माइनर में 1 साल खां पाणी बंदि। आबादगार कंगाल थी विया। नुसरत कैनाल जे चीहो माइनर जे वाटर 2R4L 5L 6L ऐं 7 में पाणी नाहे। आबादगार पाणी न मिलण करे कंगाल ऐं 100 एकड़ ज़मीन बंजर थी वई आहे। आपाशी अमलदार सरेआम पाणी विकिरो कनि था। SDO ऐं ॿिया अमलदार 2 लख फी वाटर ते रुश्वत घुरनि था। हुकूमत पाणी ॾियारे न त अदालत वेंदासीं। जोही ब्रांच जे पुछड़ीअ में पाणीअ की खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो धरणो। आपाशी खाते जा अमलदार पैसनि एवज़ पाणीअ सेवण जे शाखुनि में छॾे आबादगारनि खे कंगाल बणाए रहिया आहिनि। पाणी न हुजण सबबि जोही ब्रांच जे पुछड़ीअ में वारी उॾामी रही आहे।
हिननि मुतालबो कयो त नेब करप्ट आपाशी कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शाख़ुनि जे पुछड़ीअ में पाणी ॾियारे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जूं अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जो अहम ऐं चूंड कालम तहरीर कयो आहे आजिज़ जमाली। संदसि तहरीर कयल नए कालम जो उनवान आहे सिंध जो नओं तारुफ़। आजिज़ जमाली पंहिंजे कालम में लिखे थो त अचो त पंहिंजे ज़मीर खां हिकु अहिड़ो सवाल करियूं या सिंध जे ज़मीर खां हीअ सवाल करियूं त असीं पंहिंजे ज़मीर आॾो केतिरा जवाबदार आहियूं। सिंध सां सचो रहण जी सभ खां वॾी कसोटी ज़मीर सां सचो रहणु आहे। जेकॾहिं असीं पंहिंजो पाण सां ई सचा न आहियूं त असीं सिंध सां सचाईअ जी दवा न करियूं। अहिड़ी दवा छसाइप खां सवाइ कुझु बि न आहे। अॼु असीं अहिड़े जमहूरी दौर में रहूं था जंहिंमें आमरीत खां बि ख़तरनाक उसूल ज़ाब्ता ऐं दस्तूर लागू आहिनि। अॼु न हबीब जालिब आहे न इब्राहिम मुंशी आहे। इहे हुजनि हा त पक सां चवां थो त ससुई लोहार जे फाटल चोलीअ ते न रुगो सिंध पर हिन मुल्क जे सुतल ज़मीर खे जाॻाइनि हा। मूं आचर जी शाम ते कराची प्रेस क्लब आॾो लॻल शामियाने में वेठल 100 खनि सिंधियुनि खे ॾिठो जिन सां गॾु सिंधी न्याणियूं बि हुयूं। पर अजब ख़ौफ़ वारो माहौल हो। परे पुटूं बदल पहलवान बीठल हुआ जेके उन वझ में हुआ त खेनि को बि सिंधी नौजवान वर चढ़े त खेसि खंभे खणी वञनि। हिकु तरफ़ पुलिस जूं मोबाइलूं हुयूं त ॿिए पासे घिटीअ में लिकियल वर्दीअ वारा जवान हुआ। मूं पे सोचियो त अहिड़ा मंज़र त असां सिर्फ़ु जनरल ज़ियाओ जे दौर में ॾिठा हुआ। अहिड़ा मंज़र जमहूरी रियासत जे शिकिल ते सवाल उथारे रहिया हुआ। थियो छा आहे? कुझु बि न। को इनकलाब कोन पिया आयो न कंहिं बग़ावत जो को ऐलान कयो हो। इहे कुझु न्याणियूं कुझु मर्द ऐं कुझु नौजवान हुआ जेके पंहिंजे विछड़ियल साहनि ऐं वेसाहनि जी ॻोल्हा में कराची प्रेस क्लब ते पहुची एहतजाज करे रहिया हुआ। उहे सिंध जे गुम थियल माण्हुनि जी आज़ादीअ जो मुतालबो करे रहिया हुआ। इहे चई रहिया हुआ त असां जूं ईदूं असांजा रोज़ा असां जूं इबादतूं अव्हां जे क़ैद में आहिनि। उन्हनि खे आज़ादु करियो या इंसाफ़ ॾियो। घटि में घटि उन्हनि खे अदालतुनि में पेश करियो। हीअ वॉइस फॉर मिसिंग पर्सन ऑफ सिंध जे सॾ ते गॾु थींदड़ सिंध जा उहे सतायल रूह हुआ जिन जीअण जी राह में जीअण जी जंग जोटी छो त हिननि जा ज़मीर जाॻी रहिया हुआ। हिननि जो मुतालबो हो त वेझे माज़ीअ में सिंध मां 40 खनि माण्हुनि खे ॻुझे नमूने खणी गुम कयो वियो आहे जिन में न रुगो क़ौमी कारकुन पर अदीब पब्लिशर सहाफ़ी उस्ताद ऐं सियासी कारकुन बि शामिल आहिनि। उन्हनि जो आख़िर ॾोह कहिड़ो आहे? मूं पे सोचियो त शायदि हिन दौर में सच वॾो ॾोहारी आहे। हा, राव अनवार जहिड़े कातिल खां बि सिंध जे उन्हनि सुॼाण माण्हुनि जो ॾोह वॾो आहे। जेकॾहिं तंद खे तलवार सां वेड़ाईनि त जस आहे सिंध जे क़ौमी रागी बेदल मसरूर खे जंहिं एहतजाजी कैंप ते छायल माठ खे टोड़ण लाइ शेख अयाज़ जो गीत मां ॾोही हां ॻाए माण्हुनि खे गरमाए छॾियो। कुझु वक़्तु अॻु कैंप ते नारा दॿिजी विया हुआ। माठ छांइजी वई हुई। उहे ॿीहर शुरू थी विया। हिन एहतजाज खे रोकण लाइ रियासत हमेशह वांगुरु तशदुद जो रस्तो इख़्तियार कयो ऐं अहलकार 4 कारकुननि खे खंभे खणी विया जिन बाबति हद जे थाणे जो उहो मौक़ुफ़ हो त ज़ाहिद बुगटी समेत 6 कारकुननि खे पुलिस गिरफ़्तार न कयो आहे। हिन रियासत में पुलिस जो इदारो ॾाढो कमज़ोर थी वियो आहे। सिंध जो सॻारो IG एडी ख़्वाजा बि रियासत जे सिपाही आॾो कमज़ोर तरीन माण्हू लॻे पियो जो अॼु ताईं वज़ाहत न करे सघियो आहे त आख़िर कराची प्रेस क्लब ॿाहिरां जेको कुझु थियो उन में पुलिस कंहिंजी वंगार वही रही हुई। पुलिस खे हिन मुल्क में ॻुझा इदारा हमेशह वंगार लाइ ई इस्तेमालु कंदा आहिनि या वरी हाफ़ फिराए जहिड़नि
कुदनि करतूतनि लाइ पुलिस हूंदी आहे। डॉक्टर दीपक जे कपिल जंग सिंध पुलिस जे अहिड़े कुदे करतूत जो खुलियल मिसाल आहे जंहिंखे धाड़ियल करार ॾिनो वियो हो। कराची प्रेस क्लब आॾो सिंध जे नियाणियुनि जी तज़लील वारो कुदो कम पुलिस ऐं सादा लिबास पातल माण्हुनि गॾिजी कयो। पुलिस जी आड़ में सिंधी नियाणियुनि खे धिका ॾिना विया, जंहिं दौरान ससुई लोहार जो चोलो फाटी पियो। उन ते अॼु खां 18-19 साल अॻु जो वाक़ियो यादि अचे पियो जॾहिं बशीर ख़ान कुरैशीअ जे अॻुवाणीअ में जसकम सिंध जे हक़नि लाइ कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो हो। जनरल मुशरफ जो नओं दौर हो तॾहिं बशीर ख़ान कुरैशीअ ते तशदुद कयो वियो। संदुसि अछे रंग जे काटन जे कमीस लीड़ियूं थी वई हुई। तॾहिं मूं हिकु उर्दू अख़बार में उन वाक़े ते कालम लिखियो हो त बशीर ख़ान जे कमीस फाटण खां पोइ संदुसि जिस्म जी ओघड़ हिकु फ़र्द जी ओघड़ न हुई पर रियासत उघाड़ी थी पई हुई। कालम छपजण खां पोइ अख़बार जे मालिक उन जुमिले ते एतिराज़ कयो पर नौकरीअ मां कोन कढियो हो। सच त कराचीअ प्रेस क्लब अॻियां थियल वाक़े खां पोइ मीडिया में वाक़ियो रिपोर्ट न थियण ते मूंखे पंहिंजो ज़मीर झंझोड़े थो। असांजी सहाफ़त मरी वई आहे। छा असां मरी विया आहियूं जो नियाणियुनि जे मथे तां पोती लहण बावजूदि माठ आहियूं। यादि ॾियारींदो हलां त सिंधी टोपीअ ते हिकु एंकर चथर करे असांजी गैरत खे जाॻायो हो त असीं सभु गॾु थी विया हुआसीं ऐं हाणे असीं हर साल सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं पिया। पर सच त आचर 20 मई जो ॾिहाड़ो उनखां बदतर ॾींहुं हो, छो त उन ॾींहुं नियाणियुनि जे मथे तां पोती लाथी वई हुई। हीउ सिंध जे क़ौमी सोग जो ॾिहाड़ो हो। हीउ मंज़र नाक़ाबिल बर्दाश्त हो। हिन वाक़े खां पोइ असां वटि फ़क़ति सोशल मीडिया जो रस्तो बचे थो। हिन वाक़े खां पोइ मूं सिंध जी सॼी सियासी क़यादत खे अपील कई त सिंध जो गॾियल शऊर अव्हां खे कराची प्रेस क्लब वटि पुकारे थो। मुंहिंजी इहा सदा घणनि यारनि खे ख़राबु लॻी हूंदी। मूं उहो सोचियो त ॿिए ॾिहाड़े सिंधी अख़बारूं को वॾो तूफ़ान बर्पा कंदियूं, पर ईअं न थियो। शायदि खेनि रोकियो वियो हो। मूंखे न आहे ख़बर त खेनि रियासती इदारनि रोकियो या संदुनि ज़मीर अहिड़ी इजाज़त न ॾिनी जो सिंध जे सभ खां वधीक सर्कुलेशन जी दावेदार अख़बार में माठ छायल रही। सिंध एक्सप्रेस जे पहिरीं सिफ़े ते हिन वाक़े जी ख़बर तस्वीर सां ॾिसी उत्साह मिलियो त सिंध जाॻे पई। ईअं ॿियूं सिंधी अख़बारूं ॾिठियूं ऐं उन्हनि में बि पहिरीं सिफ़े ते तस्वीरूं ऐं ख़बरूं ॾिसी लॻो त अञा रुञ मां रड़ अचे पई। रियासत खे इहो यादि रखणु घुरिजे त सिंध जो गॾियल शऊर रुॻो चूंडुनि जे मुहिम न आहे। मुमकिन आहे त सिंधियुनि जा दावेदार के वॾा लीडर चूंडुनि लाइ असेंबलीअ जे टिकेटनि लाइ मसरूफ़ हुजनि, पर सिंध जो गॾियल शऊर उनखां घणो मथां आहे। मुमकिन आहे त सिंध जा के अॻुवान तब्दीलीअ जो रस्तो असेंबलीअ में ॻोल्हींदा हुजनि, पर गॾियल सिंध अहिड़ी असेंबलीअ खे छा कंदी जेका गुम थियल माण्हुनि खे आज़ादु न कराए सघे। तशदुद जे ॿिए ॾिहाड़े सिंध असेंबलीअ मां सिंध जा 2 सॻारा वज़ीर घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल ऐं इतलात जो वज़ीर नासिर हुसैन शाह कैंप ते पहुता। उन्हनि अॻियां नियाणियुनि भरपूर एहतिजाज कयो। खेनि चयो वियो त अव्हां कैंप तां गिरफ़्तार कयल 4 माण्हू आज़ादु कराए ॾियो। खेनि चयो वियो त असांजा गुम कयल प्यारा मोटाए ॾियो। मोट में ॿिन्ही वज़ीरनि जो चवणु हो त अव्हां एहतिजाजी कैंप ख़तमु करियो, सरकार अव्हां जो मुतालबो खणंदी। पर उन्हनि एहतिजाजी कैंप ख़तमु करण बदिरां कैंप 3 ॾींहंनि ताईं जारी रखण जो ऐलान कयो। हिन कैंप में काल सूमर ते सिंधी माण्हुनि जो चङो अंग पहुतो हो। सियासी कारकुन बि पहुता हुआ, नियाणियूं बि पहुतियूं हुयूं, जंहिंमां इहो गॾियल पैगाम मिलियो त सिंध जा सभु माण्हू भाड़ीतू न आहिनि, सभु दलाल न आहिनि, न की सभु वॾेरा ऐं बोहतार आहिनि। असुल सिंध त उन्हनि ई माण्हुनि जी आहे जेके कराची प्रेस क्लब ॿाहिरां कैंप हणी वेठा आहिनि। हिन सिंध सां पाकिस्तान जी रियासत जो तारुफ़ पुराणो आहे। हीअ नई सिंध न आहे, हीअ इहा
ई सिंध आहे जंहिं MRD तहरीक में रियासत सां मुहादो अटकायो हो। इहा सिंध आहे जंहिं मोरे मेहड़ दादू में ढाटीअड़ा पुट ढोल कुहाया हुआ। उहा सिंध आहे जे सकरंड जे ॻोठ पुनहल चांडियो में रियासत जे अखियुनि में अखियूं विझी मुक़ाबिलो कयो हो। इहा सिंध आहे जंहिं दादूअ जे अहमद ख़ान ब्रहमाणी ॻोठ में रियासत जो मुक़ाबिलो कयो हो। हीअ सिंध होशूअ जी सिंध आहे। मरसूं सिंध न ॾिसूं, न का इक़्तिदारी रांदि आहे न इक़्तिदारी पार्टियुनि जो नारो आहे। ही सिंध हेमूअ जी सिंध आहे। असांजी इब्तिदा अव्हां जी इंतिहा, अव्हां जी इंतिहा असांजी इब्तिदा। असांजी का इंतिहा ई कान्हे, असांजी इब्तिदा हेमू कालाणी। हीअ मखदूम बिलावल जी सिंध आहे। हीअ शाह इनायत जी सिंध आहे। हीअ सचल सरमस्त जी सिंध आहे। जंहिं सिंध में अनल हक़ जो नारो हयो हो, हीअ शाह लतीफ़ जी सिंध आहे जंहिं ससूअ जे वातां इहो चयो त मिलिया त मिलंदासीं न त घोरी जान जतन तां। पाकिस्तान जी रियासत खे ससूई कॾहिं बि समझ में न ईंदी। अॼु जी ससूई लोहार बि उनखे समझ में न ईंदी। हीअ रियासत हिकु भेरो ॿीहर पाण लाइ हर रस्ते ते कंडा पोखे रही आहे। इहे कंडा सिंध जूं ससूयूं त लताड़े अॻिते वधी वेंदियूं, पर रियासत फासी पवंदी। जमहूरियत खां रियासत पलांद करे रही आहे, या अंधी मंडी जमहूरियत जी जेका हिकु अखि ऐं हिकु ॼंघ बची आहे उनखे बि ज़ख़्मी करे रही आहे। यादि रखणु जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध मां जेतिरा माण्हू गुम कंदा अवां ओतिरा दलदल में फासंदा वेंदा, जंहिंमां जमहूरियत जो निकिरणु बि मुश्किल थी वेंदो। जमहूरियत जो ख़ैर घुरंदड़नि खे बि सिंध मां माण्हुनि जे गुमशुदगियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारणो पवंदो। मूं अॻु में बि लिखियो त सिंधी माण्हुनि खां वोट घुरंदड़नि खे पंहिंजे चूंड मंशूर में सिंध जे लापता माण्हुनि खे शामिल करणो पवंदो। हिन भेरे सिंध अवां खां इहो सुवाल पुछण वारी आहे त हिदायत लोहार ऐं इनाम अब्बासीअ समेत सिंध जा 40 गुम कयल माण्हू किथे आहिनि। कराची प्रेस क्लब आॾो एहतियाज जारी आहे। सिंध जा 100 माण्हू रियासती ॾाढ ख़िलाफ़ रमज़ान जे महीने में एहतिजाज ते वेठल आहिनि। उन मौक़े ते ॿियो कुझु न, जेकॾहिं असीं सभु हमदर्दीअ जा 2 क़दम खणी साणनि एकता जो इज़हार बि करियूं त संदुन हिमत वधी वेंदी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो इहो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो हुयो आजिज़ जमाली। संदसि कालम जो उनवान हो सिंध जो नओं तारुफ़। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम तहरीर कयो आहे सायरा पंवर। उनवान आहे पाणीअ लाइ परेशान माण्हूअ खां वोट न घुरिजो। सायरा पंवर पंहिंजे कालम में लिखे थी त सिंध हुकूमत जा अॻवान इहे दावाऊं था कनि त जेकॾहिं अव्हां खे तरक़ीअ जा मिसाल ॾिसणा आहिनि त सिंध अची ॾिसो, पर छा उन्हनि इहो बि सोचियो आहे त जेकॾहिं वाक़ई बि को ॾिसणु अचे त इहे छा ॾेखारींदा? इहे स्कूल ॾेखारींदा जेके माल जा वाड़ा ऐं संदुन ख़ासि माण्हुनि जूं ओताकूं ऐं भांडा भणियल आहिनि। खेनि इहे इस्पतालूं ॾेखारींदा जिन में इंसाननि सां जानवरनि खां बि बदतर सलूक थो कयो वञे। इहे उन्हनि खे इहे डॉक्टर लाइनूं ॾेखारींदा जिते मसीहा कासाई बणिजी ग़रीबनि जूं उबतियूं खलूं लाहे रहिया आहिनि। जेकॾहिं सिहत ऐं तइलीम जी सूरत हाल एतिरी ई भली आहे त पोइ निजी स्कूलनि ऐं इस्पतालुनि जे अंग में ॾींहों ॾींहुं वाध छो पई थिए? मुल्क में तइलीम तोड़े सिहत जा शोबा ग़रीब ऐं अमीरनि लाइ धारदार छो आहिनि? जेकॾहिं तव्हां सरंदीअ वारा माण्हू आहियो त सुठनि प्राइवेट इदारनि हलिया वञो। बाक़ी आम ग़रीब माण्हुनि लाइ सरकारी स्कूल ऐं इस्पतालूं ठहियल आहिनि जिते न मयारी तइलीम आहे न सिहत जी सहूलियत। हीअ हुकूमत हाणे तक़रीबन पंहिंजो मुदो पूरो करण वारी आहे। उन जे आख़िरी ॾींहंनि में इलेक्शन जो माहौल जुड़ी चुको आहे।
हाणे उहे सियासी अॻवान हिकु भेरो ॿीहर चूंडजण लाइ अवाम वटि वञण जी तयारियुनि में आहिनि। ख़बर नाहे त उहे माण्हुनि खां कहिड़े बुनियाद ते वोट वठण जो सोचे रहिया आहिनि। जॾहिं मई जे महीने में पूरी दुनिया में सभ खां वधीक गर्मीपद सिंध में रिकॉर्ड कयो पियो वियो त साॻी वक़्तु सभ खां वधीक लोड शेडिंग जो रिकॉर्ड बि हिते हो। बिजली बहरान अवाम जो साह सुकाए छॾियो आहे। बाहि जीअं तपंदड़ ॾींहं में कलाकनि जा कलाक बिजली गुम रहे थी। मासूम ॿार औरतूं ऐं बुज़ुर्ग गर्मीअ में बेहाल थी रहिया आहिनि। बिजली चोरी त बाअसर माण्हू था कनि, पर सज़ा आम मासूम माण्हुनि खे थी मिले। बिजली सां गॾु हाणे रमज़ान शरीफ़ जे हिन मुक़दस महीने में वरी गैस जी लोड शेडिंग जो बि मसइलो शुरू थी वियो आहे। इफ़्तारी ऐं सहरीअ जे वक़्तनि में गैस न हूंदी त खाधो पीतो कीअं तयारु कबो। साॻियो हाल पाणीअ जो आहे। वाटर कमीशन जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जा 80% माण्हू फुज़लो मिलियल पाणी पी रहिया आहिनि। गुज़िरियल 6 महीननि खां ॾखण सिंध में पाणीअ जी शदीद खोट जे करे फसल सुकी रहिया आहिनि। वाहुनि मां वारी पई उॾामे, इंसान ऐं चौपायो माल उञ मरी रहिया आहिनि, पर को बि धणी साईं नाहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त ॿियनि सूबनि में तक़रीरूं करे सिंध जे बेमिसाल तरक़ीअ जा मिसाल ॾींदड़ पंहिंजे ई सूबे में पाणीअ खोट ख़िलाफ़ धरणा हणी रहिया आहिनि, जंहिंजा ज़िम्मेवार इहे पाण आहिनि। बहिराणियूं त छॾियो, पर शहरनि में बि सरकारी इदारा हिकु तरफ़ पाणी पहुचाइण में नाकाम थी विया आहिनि त ॿिए पासे टैंकर माफ़िया जे ज़रिए पाणीअ जो वापारु उरूज ते आहे। हैदराबाद शहर उन नाअहली ऐं करप्शन जो आला मिसाल आहे। हैदराबाद शहर जूं कचियूं आबादियूं त हूअं ई पाणीअ समेत बुनियादी इंसानी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, पर शहर जे कॉलोनियुनि में बि पाणीअ जी खोट हमेशह बरक़रार रहे थी। शहर जे वाबडा कॉलोनी, जेका वाटर विंग जे नाले सां मशहूरु आहे, उते मासूम ॿार ऐं औरतूं बाल्टियूं ऐं दॿा खणी पाणीअ जे लाइ परेशान फिरंदे नज़र ईंदा आहिनि। हुकूमती वज़ीरनि ऐं पीपुल्स पार्टी जे अॻवाननि खे अवाम जा उहे दर्द शायदि उन करे बि नज़र न ईंदा हूंदा जो खेनि हिकिड़े फ़ोन सां पाणीअ जा टैंकर मिली वेंदा आहिनि। ग़रीब माण्हू पाणीअ लाइ केतिरा परेशान थियनि था, सा उन्हनि खे ख़बर आहे। रोडनि रस्तनि तां गुज़रंदे जॾहिं पाणीअ लाइ परेशान उन्हनि माण्हुनि खे ॾिसिजे थो त दिलि रत जा ॻोढ़ा रोए थी, पर अलाए छो स्टेजनि तां आम माण्हुनि लाइ हमदर्दीअ जूं ॻाल्हियूं कंदड़ चूंडियल नुमाइंदनि खे का कहल बि नथी अचे। इहे का बि हक़ीक़त मञण लाइ तयारु न आहिनि। ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं हुकुमरान मसइला हल करण जे सिलसिले में थोरो बि संजीदा नज़र नथा अचनि। मीडिया जॾहिं उन क़िस्म जूं ख़बरूं मंज़र ते आणे थी त इहे उनखे जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश करार ॾियनि था। उन्हनि खे सम्झणु घुरिजे त जमहूरियत ऐं पार्टीअ ख़िलाफ़ अमली साज़िशूं त उहे पाण करे रहिया आहिनि, अवाम खे आज़ार ॾियण जी सूरत में। छा इहो सच न आहे त सभिनी सरकारी खातनि में करप्शन आसमान सां ॻाल्हियूं थी करे ऐं पंहिंजा नवाज़ी चोट चढ़ियल आहे। उन्हनि जा रखरायल कामोरा बेखौफ़ अवाम जो मास पटे रहिया आहिनि। तोड़े जो हुकुमराननि खे हिन वक़्तु मसइले जे संगीनी जो इदराक कोन्हे, पर पाणीअ जो हथरादू पैदा कयल बहरान पीपी पार्टीअ जी हुकूमत लाइ ॾुखियो साबित थींदो। शहरनि तोड़े ॻोठनि जा ही उञायल ऐं बुखायल माण्हू जॾहिं उन्हनि ख़िलाफ़ मैदान ते निकिरी आया त पोइ के बि नारा उन्हनि खे बचाए न सघंदा। उञायल माण्हुनि जी उन कावड़ जो ताज़ो मिसाल बदीन में ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जो पाणीअ जी खोट ऐं करप्शन ख़िलाफ़ हयल धरणो आहे, जंहिंमें हज़ारनि जी तइदाद में माण्हू रोडनि ते निकिरी आया। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त बिलावल हाउस में उन जलसे जे उन पासे ते गौर वीचार त थियो त हेॾो वॾो जलसो कीअं थी वियो, पर जलसे जे सबबनि ते सोचण या नाराज़ माण्हुनि जे मसइलनि ते वीचारण जी ज़हमत न कई वई। हुकुमराननि खे सोचणु घुरिजे त जेकॾहिं सिंध जे सभिनी शहरनि में अवाम बदीन जे माण्हुनि जीअं फ़ैसिला करणु शुरू कया त मामला किथे दंग कंदा। इहे सभु सियासी पार्टियूं जेके इक़्तिदार में आहिनि या इक़्तिदार खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे यादि रखणु घुरिजे त हिन वक़्तु सिंध जे 80%
माण्हुनि जो मसइलो पाणी आहे, बाक़ी ॿिया मसइला धार आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे पाणीअ जो मसइलो हल करण में का दिलचस्पी न आहे त उहे महिरबानी करे इलेक्शन में माण्हुनि खां वोट घुरण जी तकलीफ़ न कनि त बहितर थींदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड मज़मून जेको तहरीर कयो हुयो साहिरा पंवर, उनवान हुयो पाणीअ लाइ परेशान माण्हुनि खां वोट न घुरिजो। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।